मीरपुर माथेले में सरदार अब्दुल बारी ख़ान जे तरफ़ां 20 करोड़ जी लाइब्रेरी तैयार कई वञे थी, जेका इहा ज़िले घोटकी जाए ऐं मीरपुर माथेले जी आवाम जे लाइ आहे, ऐं जिते नौजवाननि खे तमामु घणो फ़ाइदो मिलंदो इन लाइब्रेरी मां। ऐं ॿिया बि सरदार वॾेरा मौजूदु आहिनि जेके पीपल्स पार्टी जे उहिदे ते आहिनि ऐं सिलेक्टेड आहिनि। ऐं सरदार अब्दुल बारी ख़ान हिन वक़्तु पीपल्स पार्टी जे सीट ते न आहे, तॾहिं बि मीरपुर माथेले ऐं घोटकी जी आवाम जे लाइ हू तालीम जे हिसाब सां भरपूर कोशिशि करे थो। नादर अकमल लिगारी पंहिंजूं अखियूं बंदि कयूं, ख़ालिद लुंड हमेशह ख़ामोश रहियो ऐं महार बि हमेशह ख़ामोश रहिया, ऐं बारी ख़ान हमेशह क़दम सां क़दम अॻियां वधाए थो। त नौजवाननि खे हमेशह ख़ुशी जी लहर पखिड़िजी वई आहे। लाइब्रेरी खुले थी, इंशा अल्लाह ताला इन लाइब्रेरी मां नौजवान फ़ाइदो वठंदा।